नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सीता रोड मां खबर ॾींदा हलूं त SHO अशफाक मंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 2 फोरू पकड़ण जी दावा कई है। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड मां अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजे हिन रिपोर्ट में। सीता रोड में प्रेस कॉन्फ्रेंस सीता SHO अशफाक मंगी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 3 फोरू पकड़ण जी दावा कई आहे। दावा में SHO सीता रोड अशफाक मंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त काराबाण जे रहवासी आशिक़ आराई खां जवाबदार लाल बख्श पुट शमन चांडियो ऐं सिराज पुट कमाल चांडियो, सदर पुट मंठार चांडियो CD 70 मोटरसाइकिल 2015 फुर करे फरार थियण जी कोशिश कई, जिन खे डंगर रोड भरिसां कार्रवाई करे गिरफ़्तार कयो आहे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त जवाबदारनि खां 2 मोटरसाइकिलूं ऐं जदीद हथियार, 1 कलेक्शन कोप ऐं 1 बंदूक हथु कई आहे। जॾहिं त सिराज अहमद अॻु में ई इश्तिहारी ॾोहारी ॿुधायो पियो वञे। जवाबदारनि मथां ड्यूटी अटका, फुर, बिना लाइसन जे हथियार रखण जा मुख़्तलिफ़ कलम लॻाया विया आहिनि। SHO सीता वधीक ॿुधाईंदे चयो त SSP दादू एजाज़ अहमद शेख जी सख़्त हिदायतुनि ते असां ॾोहारियुनि ख़िलाफ़ राति ॾींहुं महिनत करे ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे अमन अमान बहाल कराइण चाहियूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।